ही तज़ाद छो आसमान जे हेठां थियण वारनि सभिनी वाक़ियनि में सभ खां वधीक अजीब वाक़ियो हिते दादागीरी जी सलाहियत खे इस्तेमालु करणु आहे, पर संजीदगी जी सलाहियत जो को बि इस्तेमालु कोन्हे। हिते शातिर माण्हू पंहिंजी पूरी क़ीमत हासिल करे थो वठे, पर शरीफ़ माण्हूअ खे हिते का बि क़ीमत नथी मिले। हर हिक खे ख़ुशि करण वारी ज़बान ॻाल्हाइण वारो हिते ख़ूब मक़बूलियत हासिल करे थो वठे, पर जेको शख़्स गैर मसलिहत परिस्ताना अंदाज़ में ॻाल्हाए, हक़ खे हक़ ऐं बातिल खे बातिल चवे, हुनखे हिते का बि इज़त का बि मक़बूलियत हासिल नथी थिए। इहो सभु हिकु अहिड़ी दुनिया में थी रहियो आहे जेका पंहिंजी ज़ात में बिल्कुलु बेऐब आहे, जिते वण कमाल जो हिकु इंतहाई ख़ुशि मंज़र नमूनो थी बीठल आहे, जिते झिरकियूं इन खां सिवा का ॿोली नथियूं ॼाणीनि त हू हुस्न सलामती जा नग़मा ॻाइनि, जिते सिज ऐं चंड सिर्फ़ु रोशनी पखेड़ण वारा आहिनि, उन्हनि खे ऊंदाह विरहाइण नथी अचे, जिते सितारा सिर्फ़ु पंहिंजे मदार में घुमनि था ऐं को बि सितारो पंहिंजे मदार मां निकिरी ॿिए जे मदार में दाख़िल थी पंहिंजे झंडे खे हणण लाइ नथो डोड़े। इंसान ऐं बाक़ी काइनात में इहो तज़ाद ॾिसी कुझु माण्हुनि चयो हिते ॿ ख़ुदा आहिनि, हिकु नूर जो ख़ुदा ऐं ॿियो ज़ुल्मत जो। कंहिं चयो हिते त ख़ुदा ई को कोन्हे, अगरि ख़ुदा हुजे हा त दुनिया में ही अलल टप छो जारी हुजे हा। पर सही इहो आहे त मौजूदा दुनिया इम्तिहान जी दुनिया आहे, मिसाली दुनिया इन खां पोइ अचण वारी आहे ऐं इंसान खां सवाइ बाक़ी काइनात इन जो हिकु इब्तिदाई तारुफ़ आहे। इम्तिहान जो इहो लाज़मी तक़ाज़ो हो त इंसान खे अमल जी पूरी आज़ादी हुजे। उन आज़ादीअ जो इहो नतीजो आहे त को शख़्स हिते सिधो रस्तो थो इख़्तियार करे ऐं कुझु माण्हू टेढ़े रस्ते ते हलनि था, पर क़यामत खां पोइ जॾहिं उहा मिसाली दुनिया क़ाइमु थींदी त उते उहे ई माण्हू जॻह हासिल करे सघंदा जिन मौजूदा दुनिया में इन ॻाल्हि जो सबूत ॾिनो हुजे त हू मिसाली अंदाज़ में सोचण ऐं मिसाली किरदार सां ज़िंदगी गुज़ारण जी सलाहियत रखनि था। बाक़ी सभई माण्हू छांटीअ करे ईअं परे उछलाया वेंदा जीअं को किचिरो कंहिं शइ में वेढ़े उछलाए छॾिजे।